जी बिल्कुल, शहजादपुर भरिसां मलदसी थाणे जी हद जे इलाइक़े ॻोठ शाहबेग बिरोही में मुबैना तौर ॿिनि ॿारनि जी माउ फरज़ाना बिरोही मुड़ुस सां गोली हणी क़त्ल थी वई आहे। जवाबदार जेको आहे उहो फरार थी वियो आहे। लाश खे पोस्टमार्टम लाइ पुलिस जेको आहे खेसि शहजादपुर जी सिम्स अस्पताल पहुचायो आहे, जिते क़त्ल थियल नारी जे पीउ मीडिया खे ॿुधायो त मुंहिंजी न्याणी फरज़ाना ॿिनि मासूम ॿारनि जी माउ हुई, जंहिंखे संदसि मुड़ुस रमज़ान बिरोही ऐं हिकु सहूलियतकार खेसि मुंहिंजे घर में गिड़ी फायर करे खेसि क़त्ल करे जॻहि ते फरार थी विया आहिनि। हिन वधीक चयो त नाठी रमज़ान बिरोही बलूचिस्तान जो रहवासी आहे, जेको राति देर सां ॻोठ अंदरि दाख़िल थी मुंहिंजी न्याणी ऐं संदसि ज़ाल फरज़ाना खे मारे वियो आहे। हिन पुलिस अख़्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। ॿिए पासे पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी गुंडरुकी जांच जारी आहे। नारी जे क़त्ल में मुलविस संदसि मुड़ुस ऐं सहूलियतकार खे गिरफ़्तार कयो वेंदो। होॾां पुलिस वाक़िए जी रिपोर्ट दर्ज करण बैदि वधीक जेका जांच आहे उहा शुरू करे छॾी आहे। ॿिए पासे नारी जेको मर्द आहे उहो घर पहुचण ते वारसनि में कोराम मतलो। जी छा मामलो कीअं छोकिरो क़त्ल थियो आहे? बाबा मारे विया आहिनि, बसि जहिड़ो कयो मां मारे विया आहिनि। केरु मारे विया आहिनि? रमज़ान नालो अथसि। मारण वारा ॿ हुआ, मोटरसाइकिल ते आया आहिनि, मारे विया हले विया। इहे ख़बर न आहे, टे माणे मां न ॾिठो। ॿारहाड़ी 1 बजे थियो आहे, 2 बजे थियो आहे, 12 बजे थियो आहे। मुंहिंजो मुतालबो इहो सभु गिरफ़्तार थिए जेका मुलविस आहिनि। हा, मां समेत उन्हनि जो मां आहे। हा, हुनजो जेको तव्हांजो भाइटो आहे हुनजो मां। हा, सभु गिरफ़्तार थिए। छोकिरी आहे, ईद लॻो पियो आहे। ईद ते मां हुनखे घुरायो आहे। मां 2 शादी कयो आहे। हिकिड़ो घर मुंहिंजो हिते आहे संग्रासी में, ॿियो घर मुंहिंजो खॾड़े आहे। सही। उते मां वटि मूंखे चयो मां वञा थो अम्मा वटि, ईद उते कंदुमि। एतिरो मुंहिंजो बच्चो आहे, हिन खां थोरो वॾो हो वठी आयो भेण खे, छॾे आयो। राति 4 बजे पुॻा, 12-1 बजे मारिजी वियो। उहो को अलाह विथर ॼाणे, उहो को मां कंहिंजे मथां बयानु ॾियां, कंहिंजे मथां शक कयां, मूंखे को हिसाब किताब कोन्हे। हे रमज़ान हिन जो भाउ हिकिड़ो आहे, मोहताज आहे, असांजे ॻोठ में पियो आहे, मोहम्मद ख़ान नालो अथसि, हिते आहे। हुनजो किरदारु आहे। अॻे बि आयो छोकिरो, तक़रीबन 10-15 ॾींहं ते रहियो आहे हिन वटि, असांजे ॻोठ में रही सता मोहम्मद फरार थी वियो। कहिड़ो हथु लॻे थाई तव्हांखे? हे मलदसी ते लॻे थो, हुते सिजोरो लॻे थो।